नाज़रीन अॼु जे जदीद दौर में बि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में खट इस्तेमालु कई वेंदी आहे। खट या खटोलो पंहिंजी अलॻि सुञाणप रखे थो। उन हवाले सां ॾिसूं था एहसन अली मीरभट जी हीअ रिपोर्ट। सिंधी लुगत जे किताबनि में जिते ॿियनि इस्मनि जो ज़िक्र थींदो आहे उते खट जो ज़िक्र ऐं तस्वीर बि ज़रूर हूंदी आहे। उन करे ॻोठाणो तोड़े शहरी ॿार खट खां वाक़िफ़ हूंदो आहे। खट सिंध जी सक़ाफ़त हुअण सां गॾोगॾु तारीख़ी हैसियत पिणु रखे थी। खट जा कारीगर केॾी महिनत सां हिकु खट तयारु कनि था ऐं हिकु दाणे ते खेनि केतिरो नफ़ो मिले थो। उन हवाले सां कारीगरनि ऐं मज़दूरनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हिन कम में ज़िंदगी गुज़री वई आहे, पर मुंहिंजी सर्विस हिन में 32 साल थी विया आहिनि। मुंहिंजी 32 साल उमिरि हले पई। 32 सालनि खां असांजो कमु इहो अचे पियो। अबाणो ॾाढाणो आहे, हीअ पीढ़ीअ खां असांजो हीउ कमु आहे। असांजी रोज़ी बि आहे, असांजो गुज़र सफ़र बि हो। 3 कारीगर आहियूं त असांजूं तक़रीबन 6-7 खटूं सुठियूं ठही वेंदियूं असां वटि। हथु लॻंदो आहे, हुन खां जंडी थींदी आहे, पोइ सलाई ठोकाई, पोइ रंग रोगन, वॾी महिनत आहे। सुठी घटि तो हिकिड़ो ॾींहुं खाई वेंदी आहे। बबूरे जूं खटूं जंडियूं कंदा आहियूं। उन में ट्राली हूंदी आहे, निम जा हूंदा आहिनि, सभु इन में जंडी कंदा आहियूं। 1.5 कलाक खनि लॻी वेंदो आहे चैन में पाइनि खे जंडी कंदे। 2010 खां कमु करियां पियो। डोरी बि लॻे थी, मुंझनि जो बाण बि लॻे थो ऐं हीउ बाण बि लॻे थो। ॾींहं में 2 खटूं कढंदो आहियां। अजरक जी डिज़ाइन निकिरंदी आहे, रुमाल जी डिज़ाइन निकिरंदी आहे ऐं ॿी हिकिड़ी नॉर्मल लहर चवंदा आहिनि हुनखे, उहा निकिरंदी आहे। 2-3 क़िस्म आहिनि, उन्हनि ते नालो बि लिखूं था या मोर ठाहियूं था या दिलूं था ठाहियूं। इन में इलाही नमूना था अचनि। ऐं खटूं ॾींहं में वाणिया थो, टे चौथी वाणे वञा कोशिशि कयां थो त हिकिड़ो डोर हूंदी आहे, कोरिया डोर, ॿियो मुंझ, टियों थेली वारो वाण आहे उहा, ऐं कपिड़े वारी डोर आहे। जी नारीन मां खटूं ठाहिण ऐं जंडीअ जे कम वारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु आहे त असांजो फी कारीगर हिकिड़े ॾींहं में 2 खां 3 खटूं ठाहे तयारु कंदो आहे ऐं हीउ कमु असीं अबनि ऐं ॾाॾनि जे दौर खां वठी कंदा अचूं। एहसन अली मीरभट, धरती टीवी न्यूज़, मटियार। नाज़रीन रिपोर्ट मां ॾिठी ख़बर शामिल कंदासीं। गज़ा ते इसराइली बरबरत बंदि न थी सघी। इसराइली फ़ौज जे हमलनि में वधीक 69 फ़लस्तीनी शहीद थी विया। अरब मीडिया जी रिपोर्ट मुताबिक़ इसराइली फ़ौजी गज़ा में ड्रोन हमला कया ऐं फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में 69 फ़लस्तीनी शहीद थी विया। वाज़िर त गज़ा में हिन वक़्त ताईं इसराइली फ़ौजियुनि जे हमलनि में शहीद थियल फ़लस्तीनी शहरनि जो अंग वधी 40,074 थी वियो आहे। ॿिए तरफ़ हमास कतर में बि जंगबंदीअ लाइ ॻाल्हियुनि बाबति अमरीकी मौक़िफ़ खे रद्द कंदे चयो आहे त ॼाणी वाणी अमरीका खे क्रेडिट ॾियण जी कोशिशि कई पई वञे। अरब मीडिया मुताबिक़ इसराइली ॻाल्हियूं कंदड़ टीम अॼु गज़ा में जंगबंदीअ बाबति ॻाल्हियुनि लाइ कायरा वेंदी। ॿिए तरफ़ अमरीकी परॾेही वज़ीर एंथोनी बेल्कन इसराइली वज़ीर आज़म सां मुलाक़ात कंदो। नाज़रीन किप्रो वेझो मारवाड़ी गीतनि जो बहितरीन शाइर मोती और बीमारी सबब लाचारी ऐं मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। उन हवाले सां पेश आहे ज़ाकिर शर्च जी हीअ रिपोर्ट। मोती कहे मरुआत जानीरो मिला छदे जो छो खासा जिन हक प्रेम में पछ डोलण कयो दिलिया अमराणे में दस मिलियो मारो साजन मिठीरी बाज़ार। मारवाड़ी गीतन जो बेहतरीन शायर लिखियो वींदड़ मोतीओड बीमारी सबब लाचारी ऐं मुफ़लसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। मोतीओड जी मारवाड़ी शायरी फौजिया सुमरो समेत मुख़्तलिफ़ नाले वारनि फनकारनि पारां ॻायल गीत अॼु बि उन केस्ट जी दुनिया जे उरूज वारे दौर जी सिंध जे वाण ऐं बस्तियुनि में वॾे चाह ऐं शौक़ सां ॿुधा वञनि था। उठे बालमिया उठे जो अपने मुल्क में तेने 2 बकरा ॾेई 7 सुमर करी गरोड़ी घोट मत येरी फेर मैं का जानीड़ो एतिरो ते हलाए। अमराणे में 10 मिलियो साजन मिठीरी बदीन में जई पुछो बलमरो तकड़ी गई तला अमराणे में 10 मिलियो मारो साजन मिठीरी भजा हकलो ठारी उठड़लो गमित रो से भिटो हो से बागाते हो बट के
जो से बेटो से दड़ा ते हो बटण जो से उड़ड़े लगड़िया छप तुरे बीच जानी रे घर मथे डोर ताजी जॾहिं हूं अचका टुटे किरे वेरे ओटे मथे समझू माण्हू होसे सियाणो समझे जैसे तिने किरतो देखे उड़ड़े लगड़िया जाकर इहो दौर हो माण्हू ॾींहं मां माण्हू वॻासीं मूं मोती ओडला राजचंद सिकंदर केरु आहे शाइर माण्हू असांखे 50-50 लख रुपया जब विझंदा असांजो गीत रख फौजिया ओ हाणे असीं आहियूं सूरन में उते माण्हू जॾहिं वेंदो जे किसन वटि इहो 5 लख रुपया खणणु सवीना गुडी वठी आहे फौजिया गुडी दौरो सभु नाला अलानो महबूब कासकेली ॿिया सवीना कंवल तो मिटू कच्छी विहारे मथे ॻाया गीत कैमरामैन सजाद शर मोहम्मद इस्माइल गजू सां गॾु ज़ाकिर शर धरती टीवी न्यूज़ खिपरो मोती कहे मरुआत जानीरो मिला छॾे जो छो खासा जिन हक़ प्रेम में पछ डोलण कयो दिलिया अमराणे में दस मिलियो मारो साजन मिठी बाज़ार नाज़रीन रिपोर्टर मंडी टी न सां गॾु ही हुन वक़्त जो ख़बरूं वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स वटि रहो धरती टीवी न्यूज़।